समझिए साइंसियत से सब का पहिरियां मां इहो चवंदुमि त जे अयाज़ लतीफ़ शर जी आज़ादी जे लाइ अहिड़ी रीत की अॼु उन्हनि जा वॾड़ा उन्हनि जा नंढड़ा ॻोठ निकिरी आयो आहे जीअं पहिरें ॾींहुं तव्हां ईअं निकिरो हा त अयाज़ लतीफ़ शर खे एतिरा ॾींहं न लॻनि हा तव्हांजे आॾो आहे असांजो दोस्त असगर जमाली 16 डिसंबर ते वेहण मां खंबियो वियो असां 17 डिसंबर ते हुन लाइ धरणो हयोसीं लगातार वञूं था असांखे 30 रातियूं लॻियूं पर असां पंहिंजो दोस्त आजो करायोसीं छो जिते अदालतूं कमु न कनि जिते थाणा कमु न कनि जिते प्रेस क्लबूं पंहिंजो सही कमु न कनि जिते पार्लियामेंट MLA जिनखे आङूठनि सां इहे वोट ॾेई मोतबर बणाए मोकिलियो आहे उहे कमु न कनि उते तव्हांजो एहतजाज उते तव्हांजो आवाज़ उते तव्हांजी ताक़त उन्हनि समूरनि नकाबपोश बंदूकबरदारनि खे गलनि खां वठी हिन रोड ते उछले सघे थी इहे जी उहे असांजा बचा खपनि था ईअं असां उन्हनि सां करे सघूं था छो त दुनिया जी तारीख़ तव्हांजे आॾो जेके पढ़िया लिखिया आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी आज़ादियूं सुख सलामतियूं इज़तूं उन्हनि माणियूं आहिनि जिदोजहद कई आहे असीं चवंदा आहियूं यार काफ़र चंड ते पहुची विया काफ़र चंड ते पोइ राति जो सुता ऐं सुबुह जो न पहुची विया उन्हनि जिदोजहदूं कयूं उन्हनि महिनतूं कयूं असीं पंहिंजा बच्चा ईअं छॾे ॾियूं त साईं फलाणे खान टीरे खान फलाणे खान चयो आहे त आउं छॾाए छॾियां कॾहिं बि न बघियड़ जे वात मऊं तव्हांखे तव्हांजी पंहिंजी ताक़त तव्हांजो पंहिंजो जोश तव्हांजो पंहिंजो एहतजाज तव्हांजो बच्चो वापसि आणे ॾेई सघे थो छो त हीअ कानून जा पीउ आहिनि ही उहे आहिनि जेके जॾहिं 15 साल हिते अची मार्शल लॻाईंदा आहिनि त चवंदा आहिनि आइन आहे छा हे रदीअ में टोकरी में उछले छॾण वारा आहिनि बंदूकुनि खे कॾहिं बि अकुलु न हूंदो आहे बंदूकुनि खे अखियूं दिलि दिमाग़ न हूंदो आहे हिन जे लाइ आइन कानून रुॻो नीरनि जे लाइ हूंदा आहिनि तव्हांजे हिन तरह में वॾेरा हूंदा उन्हनि सां पुलिस जो व्यवहार कीअं हूंदो ऐं हिकु आम माण्हू सां व्यवहार कीअं हूंदो इहो तव्हांजे आॾो आहे इहो तव्हां भेटियो ऐं तव्हां सम्झो जेसीं ताईं अवां गॾिजी न बीहंदो हिक ॿिए जे ॾुख सूर में अयाज़ लतीफ़ शर रुॻो उन पंहिंजे ॿुढड़े अबे या उन नंढड़े घर जंहिंमें हिकु ॿुढड़ी अमड़ नंढड़ियूं मासूम भेनरूं ऐं नंढा भाइर आहिनि उनजो न आहे सॼे पका चांग जो आहे रुॻो पका चांग जो न आहे सॼी सिंध जो आहे जे असां पंहिंजे बचनि जे लाइ उती न बीहंदासीं त असांखे बचाइण जे लाइ न फ़रिश्ता ईंदा न चीक वेरा ईंदा असांखे पंहिंजा बच्चा आज़ाद कराइणा आहिनि ऐं मूंखे ऐं अकुल खे साॼा खे शऊर खे ख़बर आहे त जेतिरी तव्हां मुड़सी कंदव ओतिरी तव्हांखे इज़त मिलंदी छो त मुड़सनि खे मुड़स मीन्स ताक़तवरनि खे बहादुरनि खे कुर्बानी ॾींदड़नि खे इज़त मिलंदी आहे न त असां पथारियुनि ते वेठे ॾिठा त वॾेरनि जे ओताकुनि में माण्हू वेहंदा आहिनि हेठि गुजारी ॾींदा आहिनि वॾेरा त ॿार फिरी चवंदा आहिनि त वॾेरो मूंसां उहे फिरी आहे तूं फिरी बिरी न आहे तूं कुर्सीअ ते वेठो आहे तूं पट ते वेठो आहे तूं हुनजे लाइ सिर्फ़ु गाहु आहे हू घोड़े वांगुरु तोखे खाए थो तुंहिंजे आङूठनि ते हू मोतबर थियो वॾियूं गाॾियूं वॾा बंगला ठाहे थो हू असेंबलीअ में वञी निंड करे थो सिर्फ़ु तूं जे ॾींहुं तूं पंहिंजो आङूठो परे करे थो हू पट ते अची किरी पवे इहे ई माण्हू तव्हां ज़रूरु विया हूंदो न पंहिंजे सरदार ॾे विया हूंदो वॾेरे ॾे विया हूंदो MP ॾे विया हूंदो MLA छाजे जे असांजो MP MLA असांजो बच्चो आजो नथो कराए सघे त पोइ कहिड़ी ज़रूरत आहे त उहो वञे असेंबलीअ में भलनि माण्हुनि खे जे मोकिलणु चाहियो था न त हूअं त साईं CM चयो आहे त इहो कोयले जो कारोबार आहे असेंबलीअ में कोयले जो कारोबार आहे जे वञे थो केरु जेके चङे खे मोकिलियो न त गीदी काइरनि अनपढ़नि ॼट आङूठे छापनि खे मोकिलींदो इहो ई हूंदो दोस्तो अॼु ही जहिड़ी रीत ही तव्हां सभु निकिरी आया हो जे पहिरें ॾींहुं जंहिं ॾींहुं अयाज़ शर खे खंबियो छो मूंखे ख़बर आहे जॾहिं असां फोटू रखियो त असांखे फोन आई हुई फैमिली जे पारां त महिरबानी करे ऐं अयाज़ शर जो फोटू हटाए छॾियो ऐं अयाज़ शर खे बि छॾीनि था न छॾींदा ही एहतजाज लगातार कयो तव्हांजो बच्चो वियो आहे झिरकीअ जो बच्चो न वियो आहे ॿिलीअ जो बच्चो न वियो आहे असांजो भाउ असांजो पुटु वियो आहे असांखे हुनजे लाइ जिदोजहद करणी पवंदी ऐं उहा जिदोजहद तव्हांजो तव्हां शायदि मूंखे सुञाणो ऐं अकेलो माण्हू बैनर खणी कराची प्रेस क्लब ते बीहंदो हुनजो फल मिलियो हिते ई हिकिड़ो माण्हू केतिरो खानदान जा केतिरा माण्हू बाबा ॾिहाड़ी कलाक जे लाइ तव्हां हिते माण्हू बीहारियो हिकिड़ो माण्हू बैनर खणी बीहे ख़बर त पवे न त ही माण्हू तव्हांजो जो हिन फौज हिन आर्मीअ
हिन इस्टेब्लिशमेंट पाकिस्तान जी नकाबपोश बंदूक बरदारनि एजेंसियुनि पुलिस जे मदद सां रेंजर्स सां गॾिजी करे खंबियो आहे। ख़बर त पए न फोटू आहे न ॻाल्हि आहे, अख़बार में ख़बर न आहे अचणी, चैनल ते ख़बर हलणी न आहे, त पोइ कीअं ख़बर पवंदी त असांजो बच्चो मिस आहे। 13 महीना को चर्चो आहे छा? 13 महीना हिन अज़ाब में आऊं 10 महीना भोॻिया हुया। मूंखे ख़बर आहे हिकिड़ो पल हू पंजाबी, हू नकाबपोश बंदूक बरदार, हू आर्मी जूं एजेंसियूं असां सां छा थियूं कनि पई, या मूंखे ख़बर आहे या उन्हनि खे ख़बर हूंदी जेके लोड़े आया आहिनि, या जॾहिं आया हूंदो इहो ॿुधाईंदो अची, छो त हुननि जे लाइ असीं मुस्लमान बि न आहियूं, हुननि जे लाइ असीं पाकिस्तानी बि न आहियूं, हुननि जे लाइ असीं इंसान बि न आहियूं, हुननि जे लाइ असीं गांव आहियूं, हुननि जे लाइ असीं पेट्रोल गैस आहियूं, समुंड आहियूं, वसीला जेके सिंध जा लुटजनि था हू असीं हुननि जे लाइ हिकिड़ो माल आहियूं जेके हू खाइनि था। वरी जॾहिं असीं लड़ था कयूं त असांखे तकलीफ़ आहे त बंदूकूं खणी बीह था रहनि, त असां उन्हनि बंदूकुनि खे मुंहुं ॾेई सघूं था पंहिंजे पुरअमन एहतजाज सां। असीं नथा चऊं था बंदूक खणो, पर तव्हां उथी त बीहो, एहतजाज त कयो। तव्हां ॾिसो, तव्हां हीउ एहतजाज शुरू कयो। मां तव्हां सां इन लाइ मिलण आयो आहियां त असां हाणे इस्लामाबाद वियासीं, UN जे ऑफिस में बि असां वञी लिस्ट ॾेई आयासीं ऐं सिंध जे मिसिंग पर्सन केस उन में बि नालो आयासीं। असां ईंदड़ मार्च माना 3 महीने असां वरी इस्लामाबाद वेंदासीं। आउं चाहींदुमि त तव्हांजी फैमिलीअ मां को दोस्त ज़रूरु हले, फैमिलीअ मां को दोस्त ज़रूरु हले त जीअं असां ॿुधाए सघूं त बाबा हिन फैमिलीअ जो ही बच्चो खंबियल आहे, हिन फैमिलीअ जो ही बच्चो खंबियल आहे, उते ॾियूं। तॾहिं उते जेको आहे असां माण्हू पंहिंजो ॿार पंहिंजो वज़न रखी सघंदासीं। असीं 5 ॾींहं वेठा हुआसीं, असांजे 5 ॾींहंनि जे करे असांजा 7 दोस्त छॾियो। असां हिकिड़ो घुरियोसीं पर हुन 7 छॾिया। जे मूं 5 जी जॻह ते मूंसां 25 हलंदा न त 50 छॾाए। असां जॾहिं लॉन्ग मार्च कयोसीं 10 नवंबर 2020 ते कराची प्रेस क्लब खां GSQ ॾांहुं, उन वक़्तु लिस्ट हुई 133 खंबियल हुया सिंधी कारकुन, 133 उबावड़ो ताईं। असां 101 आजो कराए आयासीं, बाक़ी बचाया 32। उते उन्हनि असां ते रोकियो, कूड़ा केस आहियूं, जेल वियासीं 32 माण्हू। पर जे असांजे अंदरि इलाही खतरो जेको ही फैमिली जो एहतजाज आहे, वारिस त निकिरी था अचनि। जस्कम आहे, एॾी वॾी सिंध जी क़ौमी तहरीक जस्कम आहे, सभ खां वॾी तंज़ीम आहे। ऐं लाज़िमन अयाज़ जे फैमिलीअ जो जस्कम में बि हूंदो, जस्कम जा दोस्त हूंदो या जस्कम जो आहे या कंहिंजो बि आहे, मूंखे ख़बर न आहे कहिड़ी तंज़ीम आहे। पर मां मुंहिंजे लाइ का बि तंज़ीम न आहे। मुंहिंजे लाइ जेको बि सिंधी माण्हू खंबिजे थो उहो सिंध सभा जो आहे, जेको बि शहीद थिए थो उहो सिंध सभा जो आहे, जेको बि क़ैद में वञे थो सिंध सभा जो आहे। छो त असां जेल बि वेंदा आहियूं, पंहिंजे हाल आहार क़ैदी जेके बि हूंदा आहिनि उन में सिंध सभा जा रुॻो न समूरनि क़ैदियुनि जे लाइ कंहिंखे साबुण वठी ॾिनोसीं, कंहिंखे पेस्ट वठी ॾिनीसीं, कंहिंखे तेल जी बोतल ॾिनीसीं, कंहिंखे 5 रुपया ॾेई आयासीं, कंहिंखे पेनाडोल ॾेई आयासीं, कंहिंखे खंघ जी दवा ॾेई आयासीं। मुंहिंजे लाइ समूरा सिंधी आहिनि। जीअं दुश्मन जे लाइ, दुश्मन वटि जस्कम या सिंध सभा न आहे, दुश्मन वटि असीं सभु सिंधी आहियूं। 1000 सालनि खां हिकु मालामाल वतन जा वारिस आहियूं। हुनजे लाइ भले असांजो माण्हू जमायत इस्लामी में बि हुजे न, पर हुनजी नज़र में उहो सिंधी हूंदो। भले उहो जमियत उलमा इस्लाम में हुजे न, पर हुनजे लाइ उहो सिंधी हूंदो। ईअं ई जीअं बंगाल में थियो, चयूं त बंगाली न खपनि, थोरे जो उते वॾा मज़हबी माण्हू हुया, वॾियूं मज़हबी तंज़ीमूं हुयूं। बंगाली इलाही 17 मज़हबी तंज़ीमुनि में हुया, पर तॾहिं बि न, बंगाल जी धरती खपे। ईअं ई हू अॼु असां सां ही खंबिन छो था। हे चोरी कई आहे अयाज़ लतीफ़, ॿुधाड़ो हुयो अथई छा? अयाज़ लतीफ़ सिंध जो आवाज़ आहे, सच जो साथारी आहे। ऐं सिंध जो आवाज़, सिंध ते थींदड़ सॼी वालार ऐं सॼे फुरलुट जे ख़िलाफ़ हिकिड़ो मज़ाहिब जी आवाज़ आहे। कंहिं बि धाड़ेल खे, तव्हांखे ख़बर हूंदी, ॻोठनि में रहो था, धाड़ेलनि सां बि मुक़ाबिल थिया हूंदो। जॾहिं बि धाड़ेल बस ते चढ़ंदा आहिनि या किथे बि कड़ो चाढ़ींदा आहिनि, किथे हमलो कंदा आहिनि, सभ खां पहिरियां उहे चवंदा आहिनि जेको ॻाल्हाईंदो हुनखे गोली हणंदा आहिनि। ईअं ई जॾहिं क़ौमुनि ते, जीअं क़ौमुनि ते हमला थींदा आहिनि, तॾहिं बि हमला आवर इहो ई चवंदो आहे त जेको एहतजाज कंदो त मां उनखे मारियो। मूंखे ख़बर आहे जॾहिं अयाज़ खे खयो हूंदो, ज़रूरु अयाज़ जी फैमिली खे बि चयो हूंदो जे एहतजाज कंदो त तव्हांखे वधीक तकलीफ़ ॾींदासीं। इन खां वॾी तकलीफ़ आहे जॾहिं असांजो गबरू जवान तूं खणी छॾियो आहे। मूंखे दोस्त चवंदा आहिनि तोखे मारींदा, मुंहिंजो आउं त घुरिजी वियो आहे, मारे छॾियो। मुंहिंजे मरण सां सिंध कोन लुटियो, मुंहिंजे मरण सां जीअं आउं सिंध जी मिटीअ में उभरियो आहियां, ईअं हज़ारे ॿिया निकिरंदा। हिकु शहीद जे पोयां हिकु वॾो फ़सुलु, जीअं शहीद जो रतु धरती ते किरंदो या हिकु शहीद धरतीअ में दफ़न थींदो, त हिकिड़ो वॾो फ़सुलु बाग़ियुनि जो, इनकलाबियुनि जो ऐं सचारनि जो पैदा थींदो आहे। जीअं आउं
गुनाहगार न हुजां, जीअं आउं क्रिमिनल न हुजां, आउं नशई न हुजां, आउं भंगई न हुजां, आउं साले हुजां, साईं GM शहर जो साले कारकुन हुजां, त जे मूंखे हू मारनि था, जे मां दफ़न थींदुमि न, त मूंखे यकीन आहे त मुंहिंजो वतन सुंड न आहे। हज़ार सालनि खां मुंहिंजो वतन विढ़े पियो, अरबनि सां बि विढ़ियो, अरगूननि, तुर्खाननि सां, मुगलनि सां, ईराननि सां, सासानियुनि सां, अंग्रेज़नि सां विढ़ियो, अॼु बि हिननि कारनि हरामनि सां, जिन सां असां क़ुराननि ते वाइदा कया, जिन कलमा पढ़ी मुआइदा कया त मुस्लमान भाइर आहियूं, गॾिजी तरक़ी कंदासीं, लुटे विया, असांजी सुञाणप ख़तमु, असांजो इख़लाक़ ख़तमु, असांजे घरनि में घिरी असांजे माउरनि भेनरुनि जूं तज़रीबूं। दोस्तो, सिंध सभा फ़क़ति इहो चवणु आहे त जे एतिजाज कंदव त बचंदो। अॼु रुगो अयाज़ शर्रा, सुभाणे सॼो ॻोठु खपजंदो, सुभाणे सॼो तर खपजंदो, छो जो हुननि एॾो वॾो प्लान करे रखियो आहे। छो त जॾहिं हुननि मूंखे खंभियो हुयो, लॻभॻि 5-6 तशदुद घरनि में हुननि घुमायो हुयो। हुननि वॾी तयारी करे रखी आहे असांखे खंभेड़, मारण ऐं लिकाइण ऐं हिननि जे सॼे कुझ जी। असांखे पंहिंजी इज़तुनि, पंहिंजे नंगनि ऐं पंहिंजे गबरुनि खे बचाइण जे लाइ बि उन ई लेवल जो जी माना जंगी असूलनि मुताबिक़ पंहिंजी बका जी जंग विड़णी पवंदी। ॿी सूरत में ईअं ई खमजंदा रहंदासीं। असां छा घुरूं था? खंभे गुम कयल अयाज़ लतीफ़ शर जी घुरूं था, खंभे गुम कयल अयाज़ लतीफ़ शर जी घुरूं था। असां छा घुरूं था? असां छा घुरूं था? असां छा घुरूं था? अयाज़ लतीफ़ शर जी घुरूं था, अयाज़ लतीफ़ शर जी घुरूं था। असां छा घुरूं था? पंहिंजनि जी घुरूं था, प्यारनि जी घुरूं था। कीअं न ॾींदे हक़ असांजो, असां विड़ी वठंदासीं। आख़िर में आउं वरी बि अयाज़ लतीफ़ जी फैमिलीअ खे इहो सनियो ॾिनुमि त मार्च में असीं इस्लामाबाद 5 ॾींहं रखूं या 3 ॾींहं रखूं, जेतिरा बि ॾींहं असांजा हूंदा, उन में तव्हां पंहिंजो नुमाइंदो ॾियो। दुश्मन जे मथां वॾे में वॾो पार या तकलीफ़ इहा आहे त एहतिजाज, छो त दुनिया ॾिसेसि थी, दुनिया जे आॾो हिन जो उघाड़ो रूप, वहशी ऐं दरिंदगीअ वारो रूप ज़ाहिर थिए थो त दुनिया चंड ते पहुती आहे। हीअ पंहिंजा बचा खंभियो, चिचड़े उछलियो छॾनि, वरी पिनी सिनी उनखे वठी हलंदासीं। असां हुते हलूं, छो त असां जॾहिं वियासीं चऊं पिया छा सिंध ते बि मिसिंगो थिए क्या? माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे, दुनिया खे ख़बर ई कोन्हे, छो त हिते प्रेसूं असांजूं ख़बर छपनि थियूं, हेॾियूं वॾियूं वॾियूं वञी करे घणियूं प्रेस बिल्कुलु तहलको आहे। हिकु तहलके में 2-3 प्रेस फिल्मूं हुजनि, तहलके हेडक्वार्टर आहे, अंगूठो ख़बर ई न, माण्हू खंभियल आहे, जुआ खेॾनि था, कुकड़ वेड़ाइनि था, उनजी ख़बर लॻे थी, गॾहनि जी गोय आहे त उहा ख़बर लॻे थी, बचो खंभियल आहे, उनजी ख़बर न हणंदासीं, छो न हणंदासीं, जिते उहे हलनि था। बाबा तव्हां सहाफ़ी अवाम जा, मज़लूमनि जा साथारी आहियो या बंदूकनि जा ग़ुलाम आहियो?